अज तरफ मदीने जे कुछ चाहुया कर गला अज तरफ मदीने जे कुछ चाहुया कर गला ये बात हुजन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल ये बात हुजन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल अज तरफ मदीने दे कुछ हुया कर गला ये बात हुजन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल ये बात हुजन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल एहड़ी टोली कयूं ते वञो ॼणो अखर तक या लिखो पियो चित थी त मुंहिंजी ऐं इस्म अज़ाम पढ़ियो ओ वञू वतन हबीब जे वॾा ॾींदू वाक अथन उॾामण वास्ते पर ॾिना रब पाक चयूं त शायदि चवनि थियूं अचु गुलाम नबी गना गमनाक ॾिठो बि त थे वञूं जॾहिं अरबीअ जी ताक असां अॻे ई नाचा करंदो कुंजू कान हणी वञूं अहिड़ी टोली कयूं थे वञो ॼणो अखर तक न लिखो पियो चित जी त मुंहिंजी ऐं इस्म अज़ाम पढ़ियो बस नाम मुहम्मद जो वो साफ लिखलो बिल्कुल बस नाम मुहम्मद जो वो साफ लिखलो बिल्कुल ये बात हुजन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल अज तरफ मदीने जे कुछ हुया कर गल ये बात हुजन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल ये बात हुजन वाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल वहां खुशियां न जा खबरूं लबे को पुकारने पियूं बस दी त हुजन ओ नहीं है ये हुन निहार ने पियूं पर कुछ कर चुबड़ खे चोड़े खुदा खबरा तू अगर दे सजण जे थोड़े त मां बि पंहिंजे महबूब खे वञी ॾिसां हां डोरे गुलाम नबी हिकु जान छा पर घर सॼो घोरे हाणे ईअं ई ओरे उन कुझ ॾिसण कठे वञा हाणे ख़ुशी मज़ा खबरूं लबे को पुकारने पियूं बस दी त हुजन ओ नहीं है ये हुन निहार ने पियूं पहचान ले पिरियां आडो काउकीर हुजन पल पल पहचान ले पिरियन आडो काउकीर हुजन पल
ये बात हुजने भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल अज तरफ मदीने जे पुॼण जा हुया करगल ये बात हुजने भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल ये बात हुजने भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल वयू ततिया थदिया कावे हुन इश्क जो जयदा फेरा कम फस्ती कन पियूं हुन दिल ते बोझ वदाना पर कुछ कोठे तेरना अज फजर जो फेरा वनी वापस आयूं वरी बब भेरा वे चारण जावा तते भला कहिड़ा वाहेरा अञा त शायद अग भरो अथनि आखेरा सुभाणे ॾिसंदू वञी पर दिल पर जा तेरा हाणे जलाए जरा वञू गुलाम नबी गरीब जा वयू ततिया थदिया काहे हुन इश्क जो जुवदा फेरा कम फथी कन पियूं हिन दिल ते बोझ वदा पंहिंजी ॿोलीअ में थे चयूं पर कर पूरी खुदा मंज़िल पंहिंजे ॿोलीअ में थे चयूं कर पूरी खुदा मंज़िल ये बात हुजन भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल ये बात हुजन भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल मस्तान मुहब्बत में चले पहचानू घरड़ा परवाज करमा जेले रब पाकड़न में परड़ा पर कुछ मज कर थे वञू तेज तिखूं सुणी बोली सूरजी मुझे सूरन करण सिखूं आशिक खोड़ उन्हनि खे ओडन लफ्ज़ लिखूं आहिनि आसूदू मगर ॾिसण मज ॾुखूं गुलाम नबी पंज रूह में ओ वतन रमद रखूं तो उन्यूं तोड़े बुखूं तब ओडे कानू तामिरूं वो मस्तानू मुहब्बत में चले पहचानू घरड़ा परवाज करा जेले रब पाकड़न में परड़ा हिक ॿिए खे चयूं हीअं थे कुझु तेज़ वधी हल हल हिक ॿिए खे चयूं हीअं थे कुछ तेज वधी हल हल ये बात हुजन भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल ये बात हुजन भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल सिक पूरी कदर काल को हलियों जसदा कतसा महबूब मुल्क ॾिसां वञी ख़ैर सलामत सां पर कुझु मज का बोलड़ी मां जबरी बोली खुदा हो बहननि जे आख बखम में खोली तोड़ियूं बि घणूं ॾिठ में पर वाह वाह ये टोली जॾहिं बि पवंदी कन ते आ पूंजन जी लोली गुलाम नबी उन माल मां आया जली दो झोली तो साई तू सोली मुझ सदके पूंजन जे कजा सिक पूरी कदुर खाल को
सदाकत सां महबूब जब मुल्क ॾिसनि वञी ख़ैर सलामत सां दीवानूं ठारनि दिल खे दीवानूं ठारनि दिल खे माने मुआब मिठो मुरसल ये बात हुयनि भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल ये बात हुयनि भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल जन के भी उम्मीद तन जी तो पुजाई दे सही सदके कूजुल जे मुके भी गुराई दे जन के भी उम्मीद तन जी तो पुजाई दे सही सदके कूजुल जे मुके भी गुराई दे पंहिंजो अद न मदाही तूं महबूब मिठा मुरसल पंहिंजो अद न मदाही तूं महबूब मिठा मुरसल ये बात हुयनि भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल ये बात हुयनि भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल अज तरफ मदीने जे कुजड़े जा हुया करगल ये बात हुयनि भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल ये बात हुयनि भाई या रसूल अल्लाहुम्मा सल्ल